सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। पर जॾहिं असांखे ॿुधण जो मौक़ो न ॾींदा तो अंदर ही अंदर पचंदो रहंदो आहे, अंदर ही अंदर ॻरंदो रहंदो आहे, अंदर ही अंदर पंहिंजो पाण खे परेशान कंदो रहंदो आहे ऐं पोइ पूरे घर जा वाइब्रेशन्स ख़राब थींदा आहिनि। तंहिंजे करे असांजे घर जी असांजे जीवन जी इहा असांजी पर्सनली हिकिड़ी मेन सभ खां वॾी ग़लती इहा आहे, असां ॻाल्हाईंदा घणो ॿुधंदा घटि। सिर्फ़ असां थोरो ॿुधण खे चेंज करूं सभु कुझु चेंज थी वेंदो अथव। केतिरी ॻाल्हियूं जंहिंजे करे असां परेशान हूंदा आहियूं, असांजो घर जो कारोबार, बिज़नेस, समाज, मुआशिरो जेको बि हुजे, सिर्फ़ु साम्हूं वारे खे ॻाल्हाइण ॾियो सभु कुझु ख़तमु थी वेंदो। लेकिन असां थोरो ॿुधण जी पंहिंजो पाण में आदत विझूं ऐं असांजी ॿुधण सां काफ़ी समझ वधंदी आहे। इन करे ॻाल्हाइण ऐं ॿुधण जे लाइ तो हिकिड़ी कहावत आहे भई, जेसि ताईं बेवकूफ़ न ॻाल्हाए एसि ताईं उनखे अक़लमंद सम्झो वेंदो आहे। कोई बिल्कुलु बेवकूफ़ हुजे, कम कल हुजे, जेसि ताईं न ॻाल्हाए कंहिंखे पतो न पवंदो को बेवकूफ़ आहे, कम कल आहे। यानी घटि ॻाल्हाइण, न ॻाल्हाइण असांखे पंहिंजो पाण अक़लमंद बनाए छॾींदो आहे। ऐं अक़लमंद जो कारण इहो हूंदो आहे, बेशक जहिड़ो ई बेवकूफ़ हूंदो, चैन सां गॾु वेहींदो, किथे बि वेठो हूंदो, उन जूं चङियूं ॻाल्हियूं त ॿुधंदो, आस्ते आस्ते बेवकूफ़ पंहिंजो पाण अक़लमंद थी वेंदो, जूं ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी सही थी वेंदो। पर जेकॾहिं घणो ॻाल्हाईंदो, उहो चङनि खे ॿुधंदो ई कोन, त सिखंदो छा? जिथे ई वेंदो गंद कंदो, जिथे ई वेंदो पंहिंजी ख्वारी कंदो। तंहिंजे करे असां सभ खां पहिरीं ॿुधण जी आदत विझूं पाण में। ऐं जेकॾहिं असांखे क्रोध आहे, असां ॻाल्हायूं बि नथा, त साम्हूं वारो सिर्फ़ु 5 सेकंड ख़ामोश थिए, सभु कुझु सही थी वेंदो ऐं 5-10 मिंट खां वधीक कोई ॻाल्हाए बि न सघंदो आहे। तंहिंजे करे ॿुधण ऐं ॻाल्हाइण ॿई कमाल जूं चीज़ूं अथव। ऐं ॿुधण सां असांजो अकुल वधंदो आहे ऐं जॾहिं पोइ असां अकुल वारो ॻाल्हाईंदा आहियूं, असांजूं सभु कमज़ोरियूं पंहिंजो पाण ख़तमु थी वेंदियूं, असांखे इज़त ऐं शान मिलंदी, जिथे वेंदासीं चङो थींदासीं। थोरो ॻाल्हाइण वरी वॾे कमाल जी चीज़ अथव। सोचे सम्झी बहितर ॻाल्हायूं न, असांखे जेकॾहिं थोरो ॻाल्हाइण अची वञे, असांजा सभु पाप ख़तमु थी वञी सघनि था। ऐं मुंहिंजो बहितरीनु ज़रियो अथव, असांखे कॾहिं बि पंहिंजो कोई टेंशन, तनाव, परेशानी, पाप, गुनाह, ग़लती, ख़ामी, ख़राबी, आदत असांखे ख़तमु करणी आहे न, सभ खां बहितरीनु हल तो थोरो ॻाल्हाइण। काई ॻाल्हि असांजे अंदर में अहिड़ी हलंदी आहे, कोई अहिड़ी आदत हूंदी आहे जेका असां कंहिंखे चई बि न सघंदा आहियूं, कंहिंखे ॿुधाए बि न सघंदा आहियूं, लेकिन असांखे अंदर ई अंदर पाप खाईंदो रहंदो आहे। असांखे पतो हूंदो आहे मूंखे घणो क्रोध आहे, गुस्सो आहे, लेकिन मां मूंखे ख़तमु कीअं कयां। ऐं कंहिंखे ॿुधाए बि न सघंदा आहियूं, कंहिंखे चई बि न सघंदा आहियूं। असां मंदर में वेंदा आहियूं, अगरि असां अरदास बि करूं मालिक खे, त मालिक मुंहिंजी हीअ ग़लती ख़तमु थिए, ऐं शायदि उहा असांजी एतिरी न थींदी आहे, असां पाण परेशान थींदा आहियूं, जेसिताईं मालिक जी रहमत मिले। लेकिन ॻाल्हाइण सां असांजो सभु कुझु ख़तमु थी वेंदो अथव। कॾहिं असां मालिक जे साम्हूं या पब्लिक जे साम्हूं कंहिंखे ॻाल्हि न करे सघूं न, हिकिड़ो सवलो कमु अथव, पंहिंजो रूम बंदि करो, अकेला रूम में हुजो, कोई बि न हुजे, असांखे को ॿुधे बि न, कंहिंखे असांखे ॿुधाइणो ई न आहे।
जेका असांजी खामी हुजे, ग़लती हुजे, ख़राबी हुजे, साम्हूं सचे साईं जी तस्वीर रखी छॾो। रखी करे पंहिंजी कमज़ोरी पंहिंजे मुंहं सां बयानु करो, आवाज़ सां, हल्को आवाज़, को ॿुधे बि न, लेकिन अंदर में अरदास में यादि रखिजो। जहिड़ी कमज़ोरी, जहिड़ी खामी हुजे, पंहिंजी जहिड़ो पाप हुजे, जहिड़ी ग़लती हुजे, असांजी आदत ख़तम न थिए। कमरो बंदि करे तस्वीर रखी असां मुंहं सां चऊं, मालिक मूं हे ग़लती आहे, ख़राबी आहे, पाप आहे, गुनाह आहे, आसीस कयूं त रहमत करजे, बसि वरी मुंहिंजो पाप लहे ई न, वरी मुंहिंजे पाप बुरे गुनाह मुंहिंजी ज़िंदगी में अचे ई न, रहे ई न उते। ऐं जीअं ई असां 2-3 दफ़ा कुझु ॾींहं दोहराईंदासीं, आस्ते आस्ते उन आवाज़ सां गॾु असांजो पूरो पाप ख़तम थी वेंदो, असां हिकदमि साफ़ सुथरा थी वेंदासीं, पंहिंजो पाण खे बहितर इंसान ठाहे।